सिंध जे मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग शाइर हज़रत सचल सरमस्त जो 198 उर्स जारी आहे। ॿिए ॾींहुं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह दराज़ा पहुची सचल सरमस्त जे मज़ार ते हाज़िरी भरी गुलनि जी चादर चाढ़ी फातिहा ख़वानी कई। सैयद मुराद अली शाह दरगाह जे अङण ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दरगाह सचल सरमस्त जे तरक़ियाती कमनि लाइ कयल समूरनि ऐलाननि ऐं वाइदनि ते अमल कयो वेंदो ऐं माली बहिरान बावजूदि ईंदड़ बजट में दरगाह जी स्कीम मंज़ूर कई वेंदी। हिन चयो त एड्स सियासी बयाननि सां ख़तमु न थींदी। आगा खान जे टीमुनि जे मदद सां लाड़काणे में माण्हुनि जूं टेस्टूं कयूं पियूं वञनि। HIV जे सबबनि बाबति पिणु आगाही ॾिनी पई वञे। हिकु सवाल जे जवाब में वॾे वज़ीर चयो त NICVD JPMC ऐं NICH अदालती हुकुमनि तहत वफ़ाक़ हवाले थियणियूं हुयूं पर तारीख़ गुज़री चुकी आहे। असां सुप्रीम कोर्ट में नज़रसानी पिटीशन दाख़िल कई आहे त सिंध हुकूमत इहे इस्पतालूं पाण हलाइणु घुरे थी। हिन चयो त माली बहिरान सबबि मसइला ज़रूरु थिया आहिनि। वॾे वज़ीर चयो त डॉलर वधण बाबति उन जा करता धरता माण्हू ई ॿुधाए सघनि था पर जेकी कुझु थी रहियो आहे सुठो न पियो थिए। पाकिस्तान पीपल्स पार्टी फैसला करेगी, पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत फैसला करेगी कि एहतजाज किस तरीके से करना है। सिंध हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी की हुकूमत है और हम ताबे हैं अपनी लीडरशिप के हिदायत पे, जो हिदायत देंगे उस तरीके से। डॉलर जो मुल्ह वधण सां आवाम जूं तकलीफ़ूं अञा वधंदियूं। PTI वारा मईशत खे संभाले न सघिया आहिनि। क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करे रहियूं आहिनि।